मूसा जमाली में 1.5 महीनो अॻु क़तल थियल अली अकबर जमाली जा जेके कातिल मुख्य जवाबदार जेको आहे गिरफ़्तार न थियो आहे, जे करे ॻोठाणनि जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई आहे ऐं जवाबदार जे गिरफ़्तारी लाइ उहो घुर कई आहे। इदारनि खे हथ ॿधी अर्ज़ु था करियूं त असांजे भाउ खे बेदर्दी सां क़तल कयो आहे रिंद बिरादर, असां सां इंसाफ़ कयो वञे, असां सां ज़ुल्म थियो आहे। अर्ज़ु था करियूं त असांजे भाउ अली अकबर जा कातिल जावेद मास्तर अञा ताईं गिरफ़्तार न थियो आहे ऐं महिरबानी करे हुनखे जल्द खां जल्द गिरफ़्तार करायो वञे। मासूम नौजवान क़तल कयो वियो आहे, जंहिंजो मासूम नौजवान अली अकबर वलद अली अहमद जमाली, जंहिंजो मुख्य जवाबदार कातिल जावेद रिंदा अञा ताईं गिरफ़्तार न आहे थियो। त फौरी तौर ते क़तल केस में मुख्य जवाबदार जेको आहे मास्टर जेको आहे हुनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं नाइल पुलिस इंतज़ामिया जेका हुनजी साथारी बणियल आहे उन एसएचओ हटायो वञे। ॿी सूरत में जेकॾहिं को बि नुक़सानु थियो त उनजी ज़िम्मेवार जेका हद जी इंतज़ामिया, ज़िला इंतज़ामिया ऐं उनजी पसगिरदाई जेका पुठभराई आहिनि कंदड़ उहे हूंदा। कैमरामैन मोहम्मद अली शेख सां गॾु आगा जानिब, सिंध टीवी न्यूज़ शेखपुर।